सब साथी सभी के प्रयत्न असांजे प्रयत्न में तमाम किताब लिखण हिकिड़ो फन आहे हर कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे साईं पंहिंजी काविश जेको जे ज़रिए अॼु हिन किताब में जेका शाइरी क़ौमी दर्द पंहिंजा अहसास ॾिनो आहे यकीनन शाइर उत्साह जो सबबु हूंदो आहे जॾहिं क़ौम मायूस थी वञे जॾहिं परेशानियूं हद खां वधी वञनि बेचैनी माहौल में फैलिजी वञे जिथे इंसान पंहिंजे तकलीफ़ूं परेशानियुनि में मुब्तला थी वञे उते शाइर हुनजे उत्साह जो ज़रियो बणिबो आहे ताकी हू वरी उन लॻ ते मोटी अचे वरी उहे कला जे रस्ते ते मोटी अचे वरी क़ौम जो भरजलो बणिजी पवे अॼु इहा महफ़िल यकीनन असांखे उन तरफ़ वठी वेंदी असांजे क़ौम में जेका मायूसी फैलियल आहे जंहिंमें तकलीफ़ दर्द बेचैनी हालतुनि जी जेको आहे सो ॾुखियाई ऐं इंसानी हक़ जी लताड़ ऐं दरिया जो जेको आहे सो दरिया ते पाबंदियूं असांजी मैशत ते कब्ज़ो इन सूरत हाल में अहिड़ियूं तकलीफ़ूं जेके आहिनि असांखे हिकु नओं रस्तो नओं जज़्बो ऐं हौसलो पैदा थो कनि ऐं यकीनन शाइर हज़रात खां असांखे इहा उमेद हुजे त शाइरी बि हिकु साइंस जी मानद आहे उहा साइंस हालतुनि मुताबिक़ का तब्दील थिए ऐं हालतुनि जी घुर्ज मुताबिक़ हले अॼु जेका असांजी घुर्ज आहे उहा ई आहे त असां सां थींदड़ जेको ज़ुल्म आहे जिते आवाज़ बंदि आहे जिते ख़ामोशी तारी आहे जिते मायूसी जेको आहे घर करे वई आहे त उते असांखे उहो शाइर उहो असांखे जेको आहे पंहिंजे शाइरीअ जे तरीक़े सां पंहिंजे ख़्यालनि ऐं जज़्बात जे हालतूं चेंज थियूं ऐं शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो मुल्क जो वज़ीर आज़म बणिजी वियो शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थी करे दाइस ते अची करे उहो ई शेर साॻियो करियो ऐं हथ सां माइकुनि खे लोटे केरण जी कोशिशि कई त हुनजी घरवारी महफ़िल में वेठी उनखे इशारो कयो ख़बरदार जो तोखे कुझु जो अहसासु न आहे जो तव्हां पंहिंजे मफ़ाद ख़ातिर अॼु उहे छिटी वरी वञाए अगरि तुंहिंजे भाउ मुंहिंजे घरवारे खे 8 साल जेल में छॾियो त शाइर हिमत ऐं हौसले जो सबबु आहे जेके समाज में मायूसियूं नाकामियूं महबूबियूं पैदा थी वञनि उन्हनि खे टोड़ जो जेको आहे सो शाइर जेको आहे सबबु बणिबो आहे पर असीं ॾिसूं पिया था त शाइरीअ जो अहमियत आहे उन्हनि जे तफ़सील सां हिन शाइर साहिब तफ़सील सां हुन ते लिखियो आहे त जेको आहे सो हिन रीतियुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ मुंहिंजी जंग आहे जॾहिं असीं कंहिं बि डाइस ते कंहिं बि वॾे मेड़ाके में करे मुखातिब थींदा आहियूं त असांखे ज़रूरत पवंदी आहे शाइर त उस्ताद बुखारी जूं सिटूं खणूं शेख अयाज़ जूं सिटूं खणूं कंहिं बि वॾे दाए जूं सिटूं खणूं लतीफ़ साईं खे साम्हूं रखी करे असीं तव्हां सां मुखातिब थियूं ताकी तव्हां में उहो जज़्बो उहो क़ौमी दर्द उहा पंहिंजाइप उन्हनि शयुनि जो अहसासु वरी जनम वठे तव्हां वरी स्टोर थी वञो वरी चार्ज थी वञो वरी जॾहिं तव्हां निकिरो ऐं वरी जॾहिं जेको आहे सो पंहिंजे इलाइक़नि में वञो त उते जेका मायूसी उते जेका ग़ुलामी उते जेका गुरबत जेके असां बीमारी तौर ट्रीट कयो आहे समाज में गुरबत इलाही न हूंदी आहे हिन समाज जी फैलायल हिकु बीमारी आहे जंहिंजो इलाज तव्हां वटि आहे ऐं पोइ तव्हां हितां उथी वञो हुनजो इलाज कयो ताकी समाज तब्दील थिए छो जो फ़र्क़ अचणा वेंदा आहिनि पर नज़रिया मौजूदु रहंदा केतिरा ई क़ाबिल माण्हू हिन धरतीअ ते न आहिनि पर उन्हनि जो नज़रियो असां सां गॾु आहे जंहिंजे बदौलत असीं साफ़ करे वेठा आहियूं हिन वक़्तु असांखे उहा ऑक्सीजन कोन थी मिले जेका मिलणु घुरिजे ऐं उनजे थियापे जे लाइ हीउ सबबु आहे हीउ मेड़ाका महफ़िलूं उनजो बुनियादु आहे ताकी असीं अॻु भला थियो
असां जिथे जिथे मायूस थी वञूं त असीं सहारो वठूं उहो वठल आदमी दिलि शिकस्त कोन थी छा चयो दिलि शिकस्त कोन थी सवाइ पाणीअ ताईं अखि फेरे करे नाकू लोड़ी खे पंहिंजा अखि फेरे करे शींहुं बकरीअ खे जेको पाण खे दादा शींहुं ॾाढो मुस इलाइक़े जो बासर घुटो बदमाश उहो जेको मिसाल चवे त जेको मां हेॾो आहीं त हुनजे लाइ छा चए थो त शींहुं बकरीअ खे कंदो मरो करे हाणे ये लफ़्ज़ असांखे कंहिं ॾिना इहा ताक़त इहो हौसलो असांखे कंहिं ॾिनो इहो उन्हनि असांखे वक़्त जे ॾांहुं ॾिनो ताकी असीं उन जे नक्शे क़दम ते हली करे पंहिंजी क़ौम जी जेका बुनियादी तरबियत आहे उहा करणु सिखूं असीं क़ौम खे सही रस्ते ते वठी हलण जे लाइ हिकिड़ी राह हमार कयूं हुनजी ॿुधाए तूं कुझु मां कुझु तोखे घेर मूंखे घेर भॼी हलिया वञो ऐं शयूं ॾिसी वञनि तव्हांखे सभिनी खे यादि हुजणु घुरिजे त असां सभिनी जे ॻोठनि इलाइक़नि में मुक़ाम भरिया पिया आहिनि असांजा ॾाढा वॾा रिश्ता सुठा उहे असां खां विसरी वेंदा पर इनकलाबी रस्तो विसरंदो न आहे रहबर जेके रहनुमाई करण वारा उहे न विसरंदा आहिनि रिश्ता भली विसरी वञनि त कोशिशि करे असीं उन रस्ते ते हलणु चाहियूं था ऐं अमीन सभु उन रस्ते ते हलणु चाहियो था त जेका हिन सिस्टम मां मायूसी किताबी आहे उहा कढी ऐं असांजी लिखियलु पाए कामयाबी कामरानी तरफ़ हले ऐं असीं साबित क़दमी सां पंहिंजी जिदोजहद कंटिन्यू कयूं हलूं उनजो बुनियादी सबबु आहे जो कंहिं दाए चयो आहे त जंहिं क़ौम में शाइर न आहे उहा क़ौम तबाह आहे शाइर क़ौमी ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त पंहिंजे शाइरीअ में क़ौमी फ़िक्र क़ौमी जिदोजहद क़ौमी बीहक ज़राअतुनि जी संभाल बेचैनीअ खे ख़तमु करण जे लाइ तव्हां पंहिंजा ख़्याल कयो पंहिंजा जज़्बा क़ौम में फैलायो पंहिंजो नज़रियो क़ौम में फैलायो तव्हांखे तारीख़ यादि करे तारीख़ हुनखे यादि कंदी आहे जेको तारीख़ लाइ कमु कंदो आहे जेको क़ौम जे लाइ कमु कंदो आहे ॿियनि खां जेको जीअंदो आहे वो कोन चयो आहे कि इशारे ते सुस्ती मुंहिंजे आला सुबह कदम वधाए ते हलूं चंड ते पहुतो आहे इंसान महिनत जो सफ़ा आहे फल कंहिंजो तूं मोहताज न थी कंहिंजे आॾो जो न जल हिमत वारनि जे आॾो झुकी पऊं था नेठि जबल पाण में हिमत पैदा करणी आहे जज़्बो पैदा करणो आहे ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ दर्द रखणो आहे एहसास बिना इंसान की एक बार पुरानी हर शख्स पुरानी साथ सलामत
सतायत दुख में ॾाढा दुखायत मुंहिंजो अर्ज़ ही अथई अल्लाह मुंहिंजी सिध वार अथई वार मां सिंधी आहियां सिर सहाए ईंदुसि कफन बुलंदे पाए ईंदुसि मरणो तोखां मूर न आहियां जीवन जोत जलाए ईंदुसि मारी कीअं मारे मात कंदे मारी कीअं मारे मात कंदे मां वाका थी वरंदुसि बंदि कहिड़ो तूं वात कंदे मां साज़ा थी सुरंदुसि मुड़ण मूंखे मूर न ईंदो आहे मिटीअ अहिड़ी आहियां उपायो केतिरो मुंड भरी राति कंदे मां ॾीआ थी ॾींदुसि ज़ाहिर कहिड़ी ज़ात कंदे मां इंसान थी उथंदुसि जिबुर जेतिरो जात कंदे मां महिरबान थी मोटंदुसि माठ करणु मूर न ॼाणा अहिड़ी जीजल जो आहियां जन्मियो ओ कहरी केतिरा कंध कात कंदे मां ईमान थी उथंदुसि लिकी एतिरा घात कंदे मां वीरता थी वरंदुसि ॾोही कहिड़ी मुंहिंजी दात कंदे मां कीर्ता थी चुरंदुसि सिंध ते सिर ॾियणु सोलो आहे एजाज़ पंहिंजो एतिरो ईमान अथमि तौर में कहिड़ी मुंहिंजी तात कंदे मां लात थी लहंदुसि ॿियो वरी हिकिड़ो आहे सिंधियुनि खां संदन साहु खसिजे पियो ॾिसो चाहत वारो चाह खसिजे पियो बेसाह घाती जन सां कई पंहिंजनि बेसाह घाती जन सां कई पंहिंजनि चीरे विधी छाती जंजी आहे पंहिंजनि वेचारनि खां हाणे बेसाह खसिजे पियो आबे हयात हथनि मां अबोजन जे खसनि था इन वारदात में पेरा पंहिंजनि जा फसजनि था मौज भरियो मेहरान ही दरियाह खसिजे पियो सिंधियुनि खां सदन साहु खसिजे पियो धरती ढायनि वटे हिते विकाणी वञे थी तड़तां तड़ी ॼण का घर धयाणी वञे थी सिंध वासी मारवड़ जो माहु खसिजे पियो सिंधियुनि खां सिंधियुनि जो साहु खसिजे पियो एजाज़ आसार मिटंदा वञनि अबाननि आस्ताननि जा दिल डरी पिया दिलबर देस खणी दीवाननि जा होशियार थियो असां खां उत्साह खसिजे पियो सिंधियुनि खां संदन साहु खसिजे पियो